आदू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो प्यारो गोड़ रेलवे स्टेशन ते ट्रेननि जी बहाली जे लाइ एहतजाज LL2 सिंध रेलवे ट्रैक जी मरम्मत ऐं जैकाबाद कशमोर कनकोट लाड़काणो ऐं दादू ट्रैक जी मरम्मत ऐं रहियल ट्रेननि जी बहाली जे लाइ सीतासर जहाण फॉर्म जे ॾिनल एहतजाजी सॾ ते मशहूर मेमण जी अॻवानी में प्यारो ॻोठ रेलवे स्टेशन ते एहतजाज कयो वियो। शरीक साथी मुनीर अहमद समो मोहम्मद पनाह अबड़ो गुलाम हुसैन पंवर अहमद अली चांडियो मोहम्मद यूसुफ चन्ना निसार अहमद ॿिया शामिल हुआ। उन मौक़े ते सीतासर जहाण फॉर्म जे सरवहाण मशहूर मेमण चयो त 5 साल अॻु मुल्क में आयल कोविड बीमारी ऐं 3 साल अॻु आयल ॿोॾ बरसात वक़्तु सिंध ऐं पंजाब समेत समूरे मुल्क में ट्रेनूं आरज़ी तौर बंदि कयूं वयूं। कोविड बीमारी खे 5 साल ऐं ॿोॾ बरसात खे 3 साल गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं ML2 सिंध लाड़काणो दादू सेक्शन ते मोहनजोदड़ो एक्सप्रेस अप डाउन रोहिड़ी खां कोटड़ी ताईं ऐं बोलान महल जो हिकु रेक कोटिया खां कराची बहाल कयो वियो आहे। जॾहिं त बोलान महल जी ॿी रेक समेत खुशहाल खान खटक शाहनवाज़ शहबाज ज़ुल्फ़कार समेत काफ़ी ट्रेनूं बहाल न थियूं आहिनि, जॾहिं त सिंध सां गॾु पंजाब जे साॻिए मौक़नि ते बंदि थियल 50 खां वधीक ट्रेनूं बहाल थी वयूं आहिनि। रेलवे हेडक्वार्टर लाहौर जे तअसुब परस्त इंतज़ामिया सिंध जा आबाद ट्रैक जैकाबाद कशमोर कनकोट लाड़काणो दादू उजाड़े छॾिया आहिनि। रेलवे जे समूरी बजट पंजाब जे रेलवे ट्रैक रेलवे स्टेशननि ऐं ट्रेननि जी वाधारी साधारे ते ख़र्च करे रही आहे। अॻवाणनि मुतालबो कयो त ML2 सिंध जेको खां फुलजी ताईं कमज़ोर रेलवे ट्रैक जी मरम्मत कई वञे ऐं रहियल समूरी ट्रेनूं बहाल कयूं सिंध जो